Lihat Bukti Barat kan. बाबा देखो रे मुजरी वेठो आहे मुजरी गए सुतो पियो आहे यार सुतो पियो यार उतारी तो मुझे तबीयत सही कोने का उतारी दे यार बेजार थी यार मुजरी में तबीयत अच्छा उतारी तो बाबा डॉक्टर ने वणो आया आया को वणान भी उतारी जो बसोई और कमदार तबीयत ठीक कोने घुराई अया कमदार आलिया बाबा केड़ा कुछ चार कुछ उठायो बियो बाबा बियो ये चलो बियो कमदार यार मुझे तबीयत ठीक कोने हां तबीयत में घणो रोलो दियो घणो बुखार दियो भाई यार हाल कोने मुझे वाली के सुठे डॉक्टर के देखारे जा पेसड़न जी जरूरत है यार पेसड़ा इन कोनो पेसड़ा दा फिलहाल कोलन तो भले डॉक्टर के देखारो सुबह दई वठदा दी पुजरी केड़े दी वाला तो हा के याद आज खणी वे 12 ही महीना तू जवाब दींदो है मोरे 12 ही महीना तू टलो होंदो है मोट हाणे ही बची हिकड़ी बकरी आज वणो तो खपाया उनी के पो डॉक्टर के देखारे चा वाला तबीयत बियो छा खबर सुभाणे दई जरी ने हां सुभाणे दई जा बकरी पो भी थी जान बचे हां जान बचे यार यो तोरो चेक पास थिंदो ही कोन कदे हां वणा तो है हिकड़ी खपाए डॉक्टर के तबीयत देखारे पो आई अचां ठीक है मुझे बुधायो वणा मुजेरी के ना ठीक है मैं करे मैनेजर के हां ठीक है मुजेरी अब आलिया आ छोकरा का कमदार के हां यार संभाल जा सब मड़ो दियो हां यार रिटायर दिया है मुजेरी तार यार तबीयत देखा रे कमदार जो घणो ठीक करे यो बकरी खपाए तो यो दजी पारे का पीछा गुरो वो मुझे ना बाहर ले आजा जो रेस्ट करता दे रे थोड़ा आजा जो बाबा आजा ओए आया दे अति वालेकुम सलाम कमदार बे पुजारी यार डॉक्टर ने सुर कोन के हां सब टके करे डॉक्टर कोन जाने त का शे कोन तो इकड़ी टेस्ट लिखी वा कराए ना दंग गयम वरी भी टेस्ट लिखी हां वरी वा कराए दंग गयम वरी टी लिखी सुयो भी हाई टेस्ट जेस ताई बकरी यारा पैसा न कुटा न जेस ताई उनकी बकरी 22000 खपाई 22000 जी खपाए में 1000 रुपया कोन बचो सजा पूरा करे पो मोटिया कुछ ने एतरू टेस्टू कयो था वहां डॉक्टर छा जायो अगर जानियो था तो ये जानियो न रुगो टेस्टू कराए रुगो मरीजन के पूरे बर्बाद करे बाबा बाराड़ी यारो यो खल लाए छडींदो टुप हां एड़ियूं काचू रखियो वेठा नी जो गाल जदे बाराड़ी यारे के हमेशा जट समझंदा आहिनि भाई जट कुछ कोने को मिड़ई खैरा खल लायो था छडींदा असल हां मु गरीब जी या बकरी वई कुछ कोन दियो दई सुयूं वई बोतलूं जड़ी पर मुखे टके एकड़े जो फर्क कोन पियो आ एकड़े टके एकड़े जो न वो फर्क कोन पियो आ पर वरी वो लुडी आयो या मुझा वरी मुजेरी सा मिलियो मोसा थी तई जो आकार के टाइम में गाल कंदा हा एकड़ो डॉक्टर जी हां तो के सर्विस थी करे गाल बुधाया अल्लाह ओ मुजेरी इन पासे डॉक्टर इन पासे यो नल के बो किनारे यो दुकान बो किनारे यो धंधो हलंदो कोनो हुन सोचो आ भाई डॉक्टरी जो के या धुमड़ी में बोक्यू खपाए नलका बलका एकड़ो यो थर्मामीटर एकड़ी बेच एकड़ी लुंडे मां पेंट वठी चिरक पाए जी वेही रहियो
हिकिड़े ॾींहुं साईं होॾां रश जाम आई, हिकिड़ी पोड़ी ॾिठो त भला हीउ डॉक्टर वांदो वेठो आहे, हिनखे तबियत ॾेखारे छॾियो। हू वीचारी पोड़ी आई, हिनखे अची हिकिड़ी तबियत ॾेखारी, वांदो वेठो। चयां वा मुंहिंजी तबियत ॾिस भला डॉक्टर, हुते ॾाढी रश आहे, तूं अकेलो वांदो वेठो आहीं। साईं हाणे तबियत ॾिठई, हाणे कननि में हेॾां होॾां करे चेक करे हुन पोड़ी खे चयां वा तुंहिंजूं ॿोकियूं ई ख़तमु आहिनि। पोड़ीअ चो रड़ियूं करे, बाबा डॉक्टर चयो आहे मुंहिंजूं ॿोकियूं ई ख़तमु आहिनि। साईं घर आई, मथे ते घर खणी जेॾी राड़ आई, बाबा कोन बचंदसि कोन बचंदसि, मरी वेंदसि। सॼो बिरादर अची गॾु थी, बाबा छा थी वियो ॾाॾी, छा थी वियो? चई डॉक्टर जवाबु ॾेई छॾियो आहे मुंहिंजूं ॿोकियूं ख़तमु। चई ॾाॾी कहिड़ियूं ॿोकियूं? चई डॉक्टर जवाबु ॾिनो आहे, डॉक्टर खे ॾेखारे हींअर आई आहियां। हुननि घर वारनि खयो, चई हल बाबा हल असांखे हली ॾेखार। हीउ खणी आया, उन खे चयां वा कहिड़ो डॉक्टर आहे? चई पासे वारो डॉक्टर। ऐं चई ॾाॾी त हिन जो त दुकान ई ॿोकियुनि जो हूंदो, हीउ डॉक्टर कंहिं कयो? त उहे अहिड़ा डॉक्टर हींअर खोड़ हिते हज़ारनि जे तइदाद में थी विया आहिनि। उन टाइम अञा थोरी घणी ईमानदारी, हाणे त माॻे कोन्हे का। हाणे त हज़ारनि जे तइदाद में इहे लुंडे वारियूं पैंटूं शैंटूं पायो वेठा आहिनि, थर्मामीटर ब्लड प्रेशर बि चेक करणु कोन थो अचे। हाणे छा करे ज़मानो, ज़माने वारा ईअं ई वीचारा मरी वञनि, अहिड़नि जे हथ वर चढ़ियो। जहिड़ी इहा सॼी मूं तोखे ॻाल्हि ॿुधाई बाबा, ॻाल्हि मिड़ई वई ॻाल्हि। बाक़ी इहे ॿकरी वारा पैसा मूंखे ॾिजा, इहे सुबुह जो न त मुंहिंजो ख़ैरु कोन्हे को। ॿकरी वारा लाज़मी ॾिजा, बाक़ी अहिड़ा डॉक्टर हूंदा न त मुल्क हलियो, ज़मानो हलियो।